खैबरनाथन शाह कतली जतोई जे गोज़ू में कोरेजा हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस लियाकत जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे वोटरनि खे पुलिस हथां हिसाब पियो वञे। हर तरफ़ मीडिया सां ॻाल्हाईंदे कारो कानून आहे। तफ़सीलनि मूजिब अॻूणे वॾे वज़ीर लियाकत जतोई प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजे वोटरनि मथां कूड़ा केस दाख़िल करे संदसि मथां सियासी वफ़ादारियूं मिटाइनि त ज़ोर भरे रहिया आहिनि। मुंहिंजनि कारकुननि साथियुनि हमदर्दनि ऐं वोटरनि मथां कूड़ा केस ख़त्म करे मुलविस पुलिस एहलकारनि खे लगाम ॾिनो वञे। ॿी सूरत में पूरे दादू ज़िले में एहतजाजी कॉल करे पूरे ज़िले खे बंदि कयो वेंदो। हुन वधीक पाकिस्तान जी सियासत ते तबसरो कंदे चयो त ज़रदारी लीक पाकिस्तान जी रियासत लाइ नुक़सानकार आहे। सिंधु दरिया ते 6 केनाल गैरक़ानूनी आहिनि, जंहिं सबबि सिंध कैक्साई जो शिकार थींदी। 26 तरमीम बाबति ॻाल्हाईंदे चयो त इहा तरमीम PDM जे मुफ़ाद वटां आहे। संदन अवाम खां फ़ैसिलनि जो हक़ खसे मजबूर लाचार कयो वियो आहे। हिन मौक़े ते सरदार आशिक अली ज़ौर, नियाज़ हुसैन बुर्डो, आबिद बब्बर ऐं ॿिया साथी मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।